खैरपुर मां ख़बर ईंदा हालो त शहीद करबला जी याद में पूरी दुनिया जियां दारावान अली अलमदार कंदरा में चेलम निहायती अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। क़दीमी मरकज़ी इमाम बारगाह दारावान कंदरा मखदूम मोहम्मद हारून में मजलिस अज़ा पढ़ी वई, जंहिं बाद मुख़्तलिफ़ अंजुमन पारां शहीद करबला खे भेटा पेश करण लाइ शाही बाज़ार दारावान ऐं कंदरा में सीना ज़नी ज़ंजीरुनि जो मातम करे शहीद करबला सां मोहब्बत ऐं यज़ीद ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। या हुसैन जूं सदाऊं बुलंद कयूं वयूं। इन ई दौरान शाही बाज़ार मेन चौक ते मजलिस ऐं नमाज़े ज़ोहरैन अदा कई वई। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। रूरल हेल्थ सेंटर कंदरा जे ताउन सां स्काउट अल अब्बास इमामिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइजेशन मजलिस वहदतुल मुस्लिमीन पारां मेडिकल कैंप लगाई वई, जिते ज़ख्मी अज़ादारनि खे तुर्त इलाज जी सहूलियत ॾिनी वई। वॾे अंग में दारावान कंदरा पुलिस एहलकारनि सां गॾु रेंजर्स जे एहलकारनि ड्यूटी सरअंजाम ॾिनी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।